अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो गुलशेर टगड़ा आहे। अॼु असां इस्लामियत जे हवाले सां कुझु बुनियादी सुवाल पढ़ंदासीं। पहिरियों सुवाल आहे, ज़कात जी माना आहे पाक थियणु। हीउ सुवाल IB हींअर जेके PST ऐं JST जूं टेस्टूं थियूं हुन में हीउ सुवाल अची चुको आहे। ॿियो सुवाल आहे, ज़कात हिजरत मदीना खां पोइ फ़र्ज़ु थी। हाणे ज़कात जेको आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मको छॾे मदीने विया उन खां पोइ फ़र्ज़ु थी हुई। उन सां गॾु खोड़ अहिड़ा हुकुम आहिनि जेके हिजरत मदीना खां पोइ मुस्लमान ते फ़र्ज़ु थिया हुआ। सीरत जी माना आहे आदत या तरीक़ो, ऐं तैयबा जी माना आहे पाक थियणु। जीअं चयो वेंदो आहे सीरत तैयबा, यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो मुबारक। वही जी लफ़्ज़ी माना आहे मख़फ़ी इशारो। पहिरीं वही गारे हिरा में नाज़िल थी ऐं गारे हिरा जबल नूर में आहे, जेको मके खां ओभर तरफ़ 4 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहे। हाणे हिकिड़े सुवाल में ई अंदरि 4 सुवाल आहिनि। पहिरियों इहो आहे त पहिरीं वही किथे नाज़िल थी? उहा गारे हिरा में नाज़िल थी। गारे हिरा कहिड़े जबल में आहे? उहा जबल नूर में आहे। जबल नूर मके खां कहिड़े तरफ़ आहे? उहो ओभर तरफ़ आहे। जबल नूर मके खां घणा किलोमीटर परे आहे? उनजो जवाबु आहे 4 किलोमीटर। त हिननि मां को बि सुवाल टेस्ट में अची सघे थो। खादमनि में सभ खां पहिरीं ज़ैद बिन हारिसा ईमान आंदो। हाणे असां सभिनी खे ख़बर आहे त औरतुनि में पहिरियां जेको आहे बीबी खदीजतुल कुबरा ईमान आंदो। मर्दनि में पहिरियां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ईमान आंदो। ॿारनि में सभिनि खां पहिरीं हज़रत अली करमल्ला वजह ईमान आंदो, जॾहिं त खादमनि में सभ खां पहिरीं ज़ैद बिन हारिसा ईमान आंदो। हज़रत उस्मान गनी रज़े खे ज़ुल नूरैन जे लक़ब सां सॾियो वञे थो। ज़ुल नूरैन जे लक़ब सां उन करे सॾियो वञे थो जो हज़रत उस्मान जेको आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 2 न्याणनि सां निकाह कयो हो। हज़रत बिलाल हबशी मके जे सरदार उमैया बिन खलफ़ जो ग़ुलाम हो। हाणे हज़रत बिलाल हबशी खे मके जे सरदार उमैया बिन खलफ़ खां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़रीद करे आज़ादु कयो हो। इस्लाम जी राह में पहिरीं शहीद थींदड़ औरत बीबी सुमैया हुई। बीबी सुमैया मशहूर सहाबी हज़रत अम्मार यासर जी वालदा हुई। बीबी सुमैया खे अबू जहल जेको आहे शहीद कयो हो। बीबी सुमैया जे घर वारे यासिर खे बि जेको आहे अबू जहल उन ॾींहुं साॻे वक़्त ते शहीद कयो हो। आमुल हुज़ुन जी माना आहे गम जो साल। आम अरबी ज़बान में चइबो आहे साल खे, हुज़ुन माना गम। नबूअत जे 10 साल खे गम जो साल सॾियो वञे थो। नबूअत जे 10 साल में बीबी खदीजतुल कुबरा जो इंतकाल थियो हो ऐं साॻिए साल में हज़रत अबू तालिब जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हो उनजो बि इंतकाल थियो हो। उन करे नबूअत जे 10 साल खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमुल हुज़ुन जे नाले सां सॾियो। हिजरत जी लफ़्ज़ी माना आहे वतन छॾणु। ही कुझु बुनियादी सुवाल हुआ इस्लामियत जे हवाले सां जेके इंतिहाई अहम आहिनि ऐं मुख़्तलिफ़ टेस्टनि में ही सुवाल ईंदा रहिया आहिनि।